कड़ियो गंवर में गर्ल्स हाई स्कूल ऐं बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूलनि जो तइमीराती कम मुकमल न थियण ऐं तदरीसी अमल शुरू न थियण ख़िलाफ़ तइलीम बचायो कमेटी कड़ियो गंवर पारां शहीद फाज़ल राहू चौक ते अॼु 3 ॾींहं बि अलामती बुख हड़ताल कैंप क़ाइमु कई वई। तइलीम बचायो कमेटी कड़ियो गंवर जे अॻुवाणनि विष्णुमल महेश्वरी, मोहम्मद ख़ान मेहरी, अबूबकर कच्छी, नाज़ मिठूमल महेश्वरी, जेठोमल महेश्वरी, ज्ञानचंद महेश्वरी ऐं ॿियनि चयो त कड़ियो गंवर में तइलीम तबाह आहे। नियाणियुनि जे स्कूल जी इमारत गुज़िरियल 5 सालनि खां ज़बून हाल बणियल आहे। इमारत जी तइमीराती कम लाइ थींदड़ टेंडर जे बावजूदु बाअसर ठेकेदार कमु अध में छॾे भॼी वियो आहे। बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल में गुज़िरियल 2 सालनि खां तदरीसी अमल शुरू न थियो आहे, जंहिं करे कड़ियो गंवर जे आसपास जूं हज़ारे शागिर्दियाणियुनि ऐं शागिर्दनि जी तइलीम सख़्तु मुतासिर थी रही आहे। हिननि वधीक चयो त तइलीम खाते जूं ज़िम्मेवार अख़्तियारियूं नोटिस वठी ॿिन्ही स्कूलनि जो तइमीराती कमु मुकमल कराए तदरीसी अमल शुरू करे शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। कांजी कुमार, इबरत न्यूज़, कड़ियो गंवर।